लाड़काणे जे राज केनाल ऐं घाड़वा ते आबाद घर सर्विस स्टेशनूं दुकान तोड़ होटल हद तकलीफ़ ॼाणाए ड्राइण ख़िलाफ़ रवासन पारां सख़्तु एहतजाज कंदे धरणो हंयो वियो। हज़ारनि जे अंग में शहरनि लाहौरी मोहल्ला रेगुलेटर खां जनाहबाग चौक ताईं एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। इन मौक़े ते घर बचाव तहरीक जे अॻवान मोहम्मद मिठल जोड़ींदो, डॉक्टर ज़ुल्फ़कार चांडियो, नायब सरकश ऐं ॿियनि जो चवणु हो त हू केतिरनि ई सालनि खां हिते आबाद आहिनि। ओचितो खे लॼाइण नाइंसाफ़ी आहे। हुननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे अपील कंदे चयो त हज़रत ख़लील जे बहाने उन जे घरनि खे तबाह थियण खां बचायो वञे। ॿिए पासे बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद शुमरे जनाबाग चौक ते एहतजाजी धरणे ते पहुची मुतासिरनि सां ॿधीअ जो इज़हार कयो। हुन चयो त घर ठाहिण जो हुकुम कोर्ट सगुर ॾिनो आहे, जॾहिं त कानून जे दायरे में रही उपा वठणा पवंदा। कोर्ट जो फ़ैसिलो आहे, सखर बेंच जेको आहे उन इहो फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं असां कंहिं बि धुर सां विड़ी सघूं था, अटकी सघूं था, पर हाणे कोर्ट सगोरी आहे। इन करे असांखे कानून जे दायरे में रही करे ऐं को अहिड़ा उपाउ वठिणा आहिनि त जीअं असां ग़रीबनि जा घर बचाए सघूं। इन सिलसिले में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो, असांजा हितां जा वर्कर, असांजा साथी, मूं समेत जेके आहे उहो तव्हां सां गॾु आहियूं। हुन चयो त इमरान ख़ान जी हुकूमत दख़लनि जे नाले ते ग़रीबनि जा घर पटकिया, पर सिंध सरकार हर क़दम ते उन्हनि सां गॾु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk